من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وشفيعنا ونبينا سبحان الله سبحان الله ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وذرياته سبحان الله وأهل بيته أجمعين. سبحان الله أما بعد فقد قال الله عز وجل في كلامه القديم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله ووصينا الإنسان بوالديه إحسانا. سبحان الله وقال الله عز وجل في مقام آخر: الذي خلق الموت والحياة ليبلوكم أيكم أحسن عملا. سبحان الله صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم. إن الله وملائكته يصلون على النبي حق نبی يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على وسلم وبارك على سيدنا محمد ونبينا محمد وآله وأصحابه أجمعين. سبحان الله वाजिब एहतराम हज़रत क़िबला पीर सैयद अहमद शाह जिलानी दामत बरकातुहुल आलिया, साईं सैयद महदी शाह जिलानी, हज़रत अल्लामा मौलाना नज़ीर अहमद जमाली, बाकी मुअज़्ज़ज़ उलमा व हुफ़ाज़ किराम, बिरादरान इस्लाम, हिन प्रोग्राम जे महफ़िल जे हिन तक़रीब जे मक़सद खां अवां बख़ूबी वाक़िफ़ आहियो। मोहतरम जनाब हाफ़िज़ अब्दुल रहीम सिकंदरी, उन्हनि जो वालिद, उन्हनि जा भाउर, उन्हनि ही ईसाले सवाब जे लाइ महफ़िल जो इनेकाद कयो। हाफ़िज़ साहबान जी वालिदा कुछ वक्त पहिरियां विसाल करे वई, उनजे 40 जी महफ़िल आहे। उन्वान अज़मत वालिदैन जो हिनखे ॾिनल आहे। मूंखां अॻ में बि अवां इन ई हवाले सां ख़िताब समाअत करे चुका आहियो ऐं चंद गुज़ारिशूं मां भी इन ही मुनासिबत सां अवां जे साम्हूं अर्ज़ कयां थो। वो जेके आयतूं पढ़ियूं उन मां ॿी आयत में अल्लाह ताला फरमायो अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला।
अल्लाह हुआ जे जिंदगी के भी पैदा फरमायो, मौत के भी पैदा फरमायो, ताकि अल्लाह तवाजो यो इम्तिहान वठे तमामा केरा जंहिंजा अमल भला हन, जंहिंजा अमल सुना हन। सुभान अल्लाह। अद्दुनिया मज़रातुल आखिरा, या हुजूर जी हदीस पाका पाण फरमाए त दुनिया आखिरत जे लाइ पोखा। अमा जहिड़ी पोख पोखींदा ही त दुनिया में भी दस्तूर आ त जंहिं किस्म जी अमा पोख पोखींदा त सुभाणे खणंदा बुहाई पोख। इए कोने त कणक पोखे अमा बाजरी खणो, जे कणक पोखबी त कणक खणबी, बाजरी पोखबी त बाजरी खणबी। जहिड़ी माण्हू पोख पोखींदो सुभाणे कटाई बि उनजी कंदो, लाबारो बि उनजो कंदो, पोख बुहाई घर में खणी ईंदो। तंहिंजे करे हीअ दुनिया आख़िरत जे लाइ जॾहिं पोख आ त पोइ हिते जहिड़े क़िस्म जी माण्हू पोख पोखींदो हुनखे आख़िरत में भी उहा ही शइ मिलंदी। अगर हिते अमल भला हूंदा त आख़िरत में नतीजो भी भलो हूंदो, अगर हिते अमल ख़राब हूंदा त आख़िरत में नतीजो भी ख़राब हूंदो। जहिड़ी माण्हू कंदो तहिड़ी माण्हू लुणंदो। अल्लाह फरमाए थो मां मौत खे भी पैदा कयो, ज़िंदगी खे भी पैदा कयो आहे इन जे लाइ त तीअं तव्हांजो मां इम्तिहान वठां। अय्युकुम अहसन अमला, तव्हां में केरा जंहिंजा अमल वधीक हसीन आहिनि, जंहिंजा अमल वधीक ख़ूबसूरत आहिनि। त मुसलमानो तव्हां असांखे आख़िरत जे लाइ बि तयारु रहणु घुरिजे ऐं हर वक़्तु उन जे लाइ तयारी करणु घुरिजे। ईअं न आहे जो माण्हू सम्झे त अॼु मां जोत जोबन में आहियां, अॼु मां जवानी में आहियां, अॼु ज़िंदगी शबाब जे उरूज ते आहियां ऐं शायदि इहो उरूज ऐं तरक़ी हमेशह मुंहिंजी रहंदी। का ख़बर न आहे, हिन वक़्तु आहियूं पोइते जी ख़बर कोन्हे का। तंहिंजे करे माण्हू खे ज़िंदगी जे अंदरि जेको वक़्तु मिले थो उन वक़्त में उहे अमल करे जंहिंसां अल्लाह बि राज़ी थिए त अल्लाह जो रसूल बि राज़ी थिए। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। दुरूद मूंसां गॾिजी पढ़ो, आवाज़ कयो तो सभई पढ़ो सल्लल्लाहु या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या सल्लल्लाहु अलैहि। मस्जिद में छो कब्रिस्तान ठाहियो आहे? कब्रिस्तान में मतिलबु माण्हू चुप आहे, ॻाल्हाइणी बंदि। जे आवाज़ मुंहिंजो सम्झो था त मुस्लमान आहियो हुजूर ते दुरूद पढ़ो बाबा, सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। अल्लाह ताला इरशाद फरमायो ववस्सैनल इंसान बिवालिदैहि इहसाना। अल्लाह फरमाए तो असां इंसान खे इहो हुकुम ॾिनो आहे त इंसान पंहिंजे वालिदैन सां अबे ऐं अम्मा सां एहसान करे, नेकी करे। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। पीउ मां सां एहसान करण जो हुकुम ॾिनो। छो दुनिया कई वजह आहिनि, मां हिकिड़ो वजह तव्हांजे साम्हूं अर्ज़ कयां थो। दुनिया जे अंदरि केरु बि तव्हां सां का बि ताल्लुक़दारी कंदो, रिश्तो रखंदो, मुहबत तव्हां सां रखंदो त उन जे पुठियां को न को उनजो वजह हूंदो, कारण हूंदो, सबब हूंदो। का लालच हूंदी तव्हां में हूंदी, तॾहिं उहो तव्हांजो अदब बि रखंदो, ख़्याल बि रखंदो, मुहबत बि कंदो। पर पीउ मां जो अहिड़ो रिश्तो आहे जेको बग़ैर लोभ जे, बग़ैर लालच जे, बग़ैर तमा जे अबू ऐं अम्मा पंहिंजे औलाद सां मुहबत कंदो आहे।
बिल्कुल बेशक वली औलाद दुखे तभी पीउ मां मोहब्बत में उनजे में फर्क नहीं ईंदो। ईसनो यारे फरमायो त मोहब्बत टिन क़िस्मनि जी थींदी आहे। हिकिड़ी मोहब्बत आहे सिफ़ाती, हिकिड़ी मोहब्बत आहे ज़ाती, हिकु आहे सिफ़ाती माना ज़ाती तरह सां मोहब्बत, ऐं ॿी हूंदी आहे सिफ़ाती माना सिफ़तुनि जे लिहाज़ सां मोहब्बत, ऐं टी जेका मोहब्बत हूंदी आहे उहा हूंदी आहे अफ़ाली माना कंहिंजे फेल जे करे कंहिंसां मोहब्बत थिए थी। पाण उन्हनि टिनी मोहब्बतुनि जी वज़ाहत फरमाइनि था त ज़ाती मोहब्बत कीअं थींदी आहे, सिफ़ाती मोहब्बत कीअं थींदी आहे, अफ़ाली मोहब्बत कीअं थींदी आहे। कंहिंजो माण्हूअ खे को फेल भलो लॻो, उन फेल जे करे किरदार जे करे उन सां माण्हू मोहब्बत करे थो। सुभाणे जेकॾहिं उहो फेल उन में न ॾिठई या उन जे बरक्स न ॾिठो त उनजी मोहब्बत ख़तम थी वेंदी। अब हिन सां मोहब्बत कंदोसि हिन नेकीअ जे करे, पर इहा नेकी त हिन में आई कोन, हिन में इहा ख़राबी अची वई, मोहब्बत ख़तम। हिकिड़े माण्हू जो किरदार सफ़ा भलो आहे, पर जेकॾहिं थोड़ी उन में कई ग़लती ॾिठी चलो बाबा जी तोसां मोहब्बत ई तुंहिंजे किरदार भले हुजण जे करे, हाणे तुंहिंजे किरदार में नुक़्स आयो यार, पाण मोहब्बत ख़तम कई। छो त हुई उहा चङाईअ जे बुनियाद ते, किरदार जे बुनियाद ते मोहब्बत। ॿी आहे सिफ़ाती मोहब्बत, कंहिंमें हुस्न ॾिठई, सूह ॾिठई, ख़ूबसूरती ॾिठई, उन सां हू मोहब्बत करणु शुरू थियो। सुभाणे उन सां जंहिंसां मोहब्बत में कीअं थी वियो बीमार, उनजो हुस्न वियो, सूह वई, ख़ूबसूरती वई, हमरा जी मोहब्बत में पूरी। जो त जंहिं बुनियाद ते हुई उहा शइ उन में कान रही। पाण फरमाईंदा टी मोहब्बत आहे ज़ाती, जेका कंहिं सिफ़त जे करे न, उनजे जो हुस्न ख़ूबसूरती जे करे न, उनजे कलाम तिर्ज़े कलाम जे करे न, उनजे आवाज़ जे करे न, उनजे मुजादा भले ॻाल्हाइण जे करे न, उनजे कंहिं पंहिंजो फेल जे करे न, महज उनजे ज़ात जे करे उन सां मोहब्बत आहे। पाण उनजो मिसाल था ॾियनि जीअं वालिदैन जी मोहब्बत पंहिंजे औलाद सां थींदी आहे। हली खणी औलाद जो रंग कहिड़ो बि हुजे, ॿिए जो पुटु भली खणी चंड वांगे चमकंदो हुजे, चवंदो उहो भलो आहे पर मूंखे मोहब्बत पंहिंजे औलाद सां। सुभान अल्लाह, बेशक बेशक। छो त इहा ज़ाती मोहब्बत आहे, इहा उनजे हुस्न खे कान ॾिसंदी, उहा उनजे तरन्नुम खे कान ॾिसंदी, उहा उनजे आवाज़ खे कान ॾिसंदी, उहा उनजे तर्ज़े तकल्लुम खे कान ॾिसंदी, उहा उनजे ॻाल्हाइण जे अंदाज़ खे कान ॾिसंदी, उहा उनजे हुस्न सूह ख़ूबसूरती खे कान ॾिसंदी, उहा उनजे उज़वन जे सलामतीअ खे कान ॾिसंदी। जेकॾहिं टुंडो आहे त मोहब्बत हूंदी, वंडो हूंदो त मोहब्बत हूंदी, हसीन आहे त मोहब्बत हूंदी, हसीन न आहे त मोहब्बत हूंदी। रंग खणी औलाद जो कारो छो न हुजे, पर पीउ मां जी मोहब्बत उन सां हूंदी, ऐं उनजो हाल कहिड़ो बि थी वञे, न को अबे जे मोहब्बत में फ़र्क़ु ईंदो, न को अम्मा जे मोहब्बत में फ़र्क़ु। तो उन जी औलाद जी उन सां वालिदैन जी औलाद सां मोहब्बत उनजे कंहिं सिफ़त जे करे न आहे। वालिदैन जी औलाद सां मोहब्बत उनजे कंहिं फेल जे करे कान्हे। वालिदैन जी जेका औलाद सां मोहब्बत हूंदी आहे उहा ज़ाती तौर ते हूंदी आहे, ऐं ज़ाती मोहब्बत न को सिफ़तुनि खे ॾिसंदी आहे, न को फेलनि खे ॾिसंदी आहे। भली घणी औलाद ॾिघो छो न हुजे, त बि पीउ माउ खे प्यारो हूंदो आहे। जेकॾहिं औलाद में 5 पुट हूंदा, 4 माशाअल्लाह जे नरम नाज़ुक ऐं सही पिया हलंदा, हिकिड़ो ॾिघो हूंदो त बि पीउ माउ जो तवजो उन ॾिघे जे तरफ़ घणो वेंदो। इहो वरी तव्हां तजुर्बो कयो, औलाद में जंहिंजो हालत ॾिघी हूंदी न, पंहिंजे माउ जे मोहब्बत जो घणो सभिनी सां मोहब्बत हूंदी, पर घणो उनजे तरफ़ ख़्यालु हूंदो। छो त हिन जी तबियत में ॾिघाई आहे, मथां हिन खे ॾुख पहुचे, मथां हिन खे तकलीफ़ पहुचे, मथां हिन खे को तकलीफ़ पहुचाए। अर्ज़ु करण जो मक़सदु इहो आहे त जेका ज़ाती मोहब्बत हूंदी आहे उहा कंहिं ॿी शइ खे कोन ॾिसंदी आहे। पाण ॾिसे रोज़े वारा फरमाइनि था दुनिया में इहे मोहब्बत जा 3 क़िस्म आहिनि, पर जेका अबे अम्मा वारी मोहब्बत हूंदी आहे उहा ज़ाती मोहब्बत हूंदी आहे।
वरी असा औलाद जो किरदार छा हूंदो असी ज़ाती मोहब्बत के ठुकराए छॾींदासीं अल्लाह तौबा ज़ाती मोहब्बत के पसे पुष्ट करे छॾींदासूं सिफाती मोहब्बत जे पुठियां पिया भॼंदासूं दोस्तन सां यारन सां पेजा थिगा थाबा होटल ते खाईंदासूं लेकिन अबे अमा सां घड़ी वेहण जे लाइ तयार कोन थींदासूं पर यादि रखो मुसलमानो बुखारी शरीफ जी हदीस आहे तव्हां असांजे नबीअ खां सवाल थियो या रसूल अल्लाह अय्युल अमल अहब इलल्लाह अमलन में वो कहिड़ो वधीक अमल आहे अमलन में वो कहिड़ो अमल आहे जेको अल्लाह जे ज़ात खे सभिनी खां वधीक महबूब आहे अमल तो महबूब आहे पर जेको वो अमल कंदो खुदा उनखे भी महबूब फरमाईंदो दुरूद पढ़ो त मां हदीस पूरी थो कयां सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो पहले नंबर ते अमल जेको अल्लाह जे दरबार में सभिनी खां वधीक महबूब आहे अस्सलातु लिवक्तिहा नमाज खे उन जे वक्त ते अदा करणु नमाज पढ़ो था न वरी आवाज़ सां सुभान अल्लाह नथा पढ़ो त पढ़ो सुभान अल्लाह सची ॻाल्हि तौबा करे छॾियो उन्हनि कमनि खां इंसान गलती माण्हू खां थींदी आहे पर गुनाह को अहिड़ो दाग नाहे जेको धोपी न सघे अल्लाह उन जे लाइ तौबनि जो अहिड़ो अमल रखियो आहे अल्लाह फरमाए थो अत्ताइबु मिन ज़म्बि कमन ला ज़म्ब लह गुनाह खां तौबा करण वारो उन वांगुरु थींदो आहे जंहिं गुनाह कयो ई कोन्हे सुभान अल्लाह इन फिक्र में बैठो जे ताने बख्श खुशी कोन त जे करे नेकी जे तरफ चाही न तौबा कर को रब ॾिसो खुदा जी मेहरबानी तो ते कीअं थी वसे सुभान अल्लाह पहले नंबर ते अस्सलातु लिवक्तिहा आमना जे लाल फरमायो पंहिंजे वक्त ते नमाज पढ़णु इहो अहिड़ो अमल आहे जेको पहले नंबर ते अल्लाह जे हुज़ूर में सभिनी खां वधीक महबूब अमल आहे अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह उन खां बाद में नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो बिर्रुल वालिदैन पंहिंजे अबे ऐं अम्मा सां नेकी करणु सभिनी अमलनि में अल्लाह वटि वधीक महबूब अमल आहे पहले नंबर ते नमाज नमाज खां बाद में अबे अम्मा सां हुस्न सुलूक करणु उन्हनि सां नेकी करणु उन्हनि सां भलो हलणु उन्हनि सां चङो हलणु उन्हनि सां एहसान करणु इहो नमाज खां बाद में खुदा वटि महबूब अमल आहे अर्ज़ कयो वियो या रसूल अल्लाह उन खां बाद में साईं फरमायो अल जिहाद फी सबीलिल्लाह उन खां पोइ अल्लाह जे राह में जिहाद करणु यानी जिहाद जो नंबर बाद में आ अबे अम्मा सां नेकी करणु पहिरियां आहे सुभान अल्लाह हालांकि जिहाद जो सवाब आहे इस्लाम में हुज़ूर फरमाया जेकॾहिं हिकु राति बि जंहिं अल्लाह जे राह में पहिरे में गुज़ारी उहा अखि कॾहिं बाहि खे ॾिसंदी कोन बाहि उनखे छुहंदी कान जंहिं हिकु राति अल्लाह जे रज़ा जे वास्ते अल्लाह जे राह में जागी करे सरहद जे मथां गुज़ारी इस्लामी लश्कर जी खिदमत में गुज़ारी आहे इहा अखि कॾहिं बाहि खे कान ॾिसंदी बाहि इन अखि खे कान छुहंदी हुज़ूर नबी अदीब ने पाक फरमायो पर फरमाईंदा जंहिंजा पेर अल्लाह जे राह में ग़ुबार आलूदा थिया ये पेर कॾहिं बाहि खे कोन ॾिसंदा बाहि इन्हनि पेरनि खे कान छुहंदी आहे जिहाद जो वॾो सवाब आहे पर हुज़ूर फरमाईंदा इन जिहाद खां वधीक सवाब पीउ मां सां हुस्न सुलूक करणु
अल्लाह दे हबीब अलैहिस्सलाम का एक साहब याद कयो या रसूल अल्लाह मुझे नेकी जो सभिनी खां वधीक आल खेरा कैसा माने की पहले नंबर दे गया हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उम्मुका तुझी मां वरी पुछई या रसूल अल्लाह पो वरी केर मुझे नेकी जो वधीक हला हुजूर फरमायो उम्मुका तुझी मां वरी अदु के या रसूल अल्लाह मुझे नेकी जो एहसान जो चंगाई जो वधीक आल खेर हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो उम्मुका टे भेरा हुजूर मां जेला फरमायो चौथे नंबर ते उनाद को या रसूल अल्लाह को पाण फरमायो हाने तुझे पीउ देखे जो हकदार एहसान जो पिया यानी टे भेरा मां जो हक पीउ खां वधीक हुजूर जानायो बराबर पीउ भी आहे उन जो हक सो तवां जे मथा आहे पर जने पीउ ऐं माउ के साम्हूं बीहारबो त टे भेरा मां जो हक पीउ जे हक खां वधीक हूंदो आहे सुभान अल्लाह बेशक बुखारी शरीफ में ही हदीस है एक शख्स हुजूर के जो कि या रसूल अल्लाह इजाजत जो जिहाद ते हला पाण फरमाए तो जो बीमा जिंदा है हुजूर के या रसूल अल्लाह मुझो अबू अम्मा जिंदा है पाण फरमाए त फजाहिद फीहिमा तू इनन में वनी जिहाद कर तो के अल्लाह जेको जिहाद जो सवाब अता फरमाई तो जिहाद करण में अल्लाह ताला ओतरो ही सवाब तो के पी मां जी खिदमत करण में अता फरमाई वजो पी तो जो जिंदा उन जी वनी खिदमत कर मां तुझी जिंदा उन की वनी खिदमत कर मुजाहिदीन के जिहाद में जेतरो सवाब मिलंदो आ अल्लाह ताला हुजूर जी उम्मत के उम्मती के अबे अम्मा जी खिदमत में एतरो सवाब अता फरमाईंदो आ ए एतरे सवाब मिलण जे बावजूद असा बरकत का महरूम रहूं था उन जी खिदमत का महरूम रहूं था ए आसे पासे दे वनी भजदा वदनासो मां अर्ज कनो बाबा दुआ जे ला जे वट वजो था एक भेरो न हजार भेरा वञा के मुखालफत न समझे थोड़ो हेरे ने आलो सुभान अल्लाह वदी आवाज नाराज न थियो तो जमा त पीर जे पुठिया सा लख भेरा भजदा न पीउ सा ठहे न मां सा ठहे भजा बाबा मा पीर खमा झल्या कोन तो पर तुझा वडा पीर तुझो मुर्शिद तुझा वडा तुझो पीर मावा जो घर में वेठो हिनन सा राजी न थी दे हिनन जी दिल खुश न थी तू ये दुनिया मनी उथला कहीं भी दरवेश फकीर वट वने कहीं जी भी दुआ तो के थींदी कान जैसी तई अबू अम्मा तुझे मथा राजी कोन बेशक जो हुजूर फरमाया त इनन जे रजामंदी सा अल्लाह राजी थींदो आ इनन जे नाराज में सा अल्लाह रा नाराज थींदो आ जे हे खुश हल त अल्लाह रसूल को खुश आ जेकने ही ना खुश आहे त नको अल्लाह राजी थे नको रसूल राजी थे जे अल्लाह रसूल राजी न थे आ मौलवी राजी थी करे मा छा कंदुस जेकने पीउ मा मुजादा दुआ न करे त मा मौलवी जे दुआ सा तो के छा थींदो पहले नंबर ते पीउ मा जी दुआ थई घरा बाहर को निकल जेकर रिस्क में तंगी आ हुजूर फरमाए तो जेको पंहिंजो रिस्क रोजी कुशादो करणु चाहे तो पाण बंदा मिटन माइटन सा सिले रहबी जेको कंदो खुदा उन जे रिस्क के कुशादो फरमाईंदो जेकर आम मिटन माइटन सा सही हलण सा रिस्क बंदे जो बंदा न कुशादो थी वेंदो वो जेको अबे अम्मा जी खिदमत कंदो कीअं न अल्लाह उन जे लाइ बंद रिस्क जा दरवाजा खोले छॾे पढ़ो ला रसूलुल्लाह
हरम शरीफा बैतुल्लाह जे हरम में मताफ में सैयदना अली अल मुर्तजा शेर खुदा वेठो हो इमाम हसन हुसैन हजरत मौला अली सां गॾु साम्हूं हिकिड़ो माण्हू वेठो आहे फालज ज़दा है उज़वा उन जा सुकिया पिया हजरत अली साईं खे उन जे मथां राम अची वियो पाण फरमायो इनखे खणी अचो खणाए अचो मां इन खां पुछां त इन जो हाल इहे छो थियो आहे उन मंझड़े खे टुटड़े खे फालज ज़दा हमरा खे खणी आया हजरत अली साईं उन खां पुछो तुंहिंजो हाल इहो कीअं थियो आहे करे थो क़िबला मुंहिंजो पीउ हो शादी बि मुंहिंजी थियल हुई मां घर वारीअ जी वधीक ॿुधंदो हुयुसि पीउ जी घटि ॿुधंदो हुयुसि मुंहिंजे पीउ मुंहिंजे लाइ ज़रर जी नुक़सान जी दुआ कई हुई उन जे करे मुंहिंजा उज़वा सुकी विया हथ सुकल फालज जो मर्ज़ वठी वियो मुंहिंजूं टंगूं बि सुकियूं पयूं हलण बुध खां हलाक आहियां उन खां बाद में छा थियो अधु करे पियो क़िबला मां उन खां बाद में पंहिंजे पीउ खे राज़ी कयो घणी मूं कोशिश कई बाबो राज़ी त थियो पर मां फालज में त वठिजी चुको हुयुसि अबे मूंखे चयो पुट हल हलूं था मके में छो त मां जेका ज़रर जी नुक़सान जी तुंहिंजे लाइ दुआ कई हुई उहा मके में भुली हाणे हल त मके में हलूं था बैतुल्लाह शरीफ में हली अल्लाह के वादाईंदुसि दुआ खुदा खां घुरंदुसि उम्मीद आहे त अल्लाह तोखे शफ़ाअत फरमाईंदो कितना गोठा निकतासूं रस्ते में सवारी खे ठाह खाधो अबो मुंहिंजो सवारी तां किरी पियो बाबे मुंहिंजी जी फौत बि थी वई विसाल करे वियो मां पाण खणाए हिन जाइ ते पहुतो आहियां अबो मुंहिंजो हुजे हा दुआ करे या शायद खुदा मूंखे शिफ़ाअत फरमाए या हज़रत अली साईं खे उन जे मथां घणो राम अची वियो रिकत पैदा थी पाण फरमायो मां तोखां पुछां थो तुंहिंजो पीउ तो ते राज़ी थी चुको हो अर्ज़ के क़िबला मां बिल्कुलु राज़ी मुंहिंजे मथां राज़ी थी चुको हो शायद तव्हां त मौजूद कोन्हे हलफिया बयान ॾियण जे लाइ तयार आहियां पाण फरमायो बैतुल्लाह में हलफिया बयान ॾे मूंखे पक थिए त मां तुंहिंजे लाइ दुआ घुरां थो उन हलफिया कसम खणी दुआ घुरी त मुंहिंजे मथां मुंहिंजो पीउ बिल्कुलु राज़ी थी चुको हो दुआ करण जे लाइ मूंखे बैतुल्लाह में वठी अची रहियो हो पर इत्तेफ़ाक़ सां उन जो विसाल थी चुको पाण फरमाइनि था जेकॾहिं हलफिया बयान ॾे हा त मां कॾहिं बि तुंहिंजे लाइ दुआ कोन घुरां छो त अली बि उन जे लाइ दुआ घुरंदो जंहिंजे मथां अबो अम्मा राज़ी हूंदो सुभान अल्लाह बेशक वॾे आवाज़ सां सुभान अल्लाह मौला अली खां वधीक त हिन वक़्त में को पीर कोन्हे हो न सभिनी वलियनि जो सरदार खुद हज़रत अली आहे न पोइ हज़रत अली जॾहिं उन जे लाइ दुआ नथो घुरे त हाणे जो भॼ भॼा लॻाई अथव हली वञो मां अॻ में ई अर्ज़ु कयो पर पहिरियां पीउ जे क़दमनि ते हथ रख पहिरियां अम्मा जे क़दमनि ते हथ रख हिननि खे राज़ी कर त अॻिते दरवाज़ो खुलंदी हिननि वटि दर बंदि आहे दुनिया में वञी करे ठेका खाए दर उन जे लाइ कुझु बि कोन खुलंदो न को फैज़ जो खुलंदो न को रिज़्क़ जो दर खुलंदो फैज़ जो बि दर उन्हनि जे लाइ रिज़्क़ जो बि दर उन्हनि जे लाइ जंहिंजे मथां अबू बि राज़ी हूंदो त अम्मा बि ख़ल्क़ जे धोखनि में न अचो जो माण्हू तव्हांखे धोखेबाज़ी करे ऐं हेॾे होॾे फेराइनि ऐं पोइ तव्हां सम्झो अबू अम्मा राज़ी आहे त ख़ैर आहे मां हेॾे भॼंदो थो वञां भली आहे बाबू भॼंदो रहो पोइ तूं ख़बर पवंदी त कहिड़ी जाइ ते तूं पहुची हले पहिरें नंबर ते आहे अबे अम्मा खे राज़ी कयो इहे राज़ी थींदा त मदीने वारो राज़ी थींदो मदीने वारो राज़ी थींदो सल्लल्लाहु अलैहि नफल पढ़ियो नफल पढ़ी दुआ जे लाइ हथ खयां गिड़गिड़ाए करे उन जे लाइ दुआ फरमायो हथ अञा वरायो ई कोन त अल्लाह उनखे शफ़ाअत फरमाए छॾी और फरमाए तो हल्फी असां वटि बयान ॾिनो हो त मुंहिंजो पीउ मुंहिंजे मथां नाराज़ हो पर राज़ी थी चुको हो तॾहिं असां तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे इसे रोज़े वारा रज़ी अल्लाह ताला अन्हु फरमाइनि था
रसूलुल्लाह शरीफ में अचे थो हजरत बायजीद बिस्तामी रज़ी अल्लाह ताला अन्हु नक्शबंदी सिलसिले में वॾो बुजुर्ग थी गुज़रियो आहे। हजरत बायजीद बिस्तामी 12 साल पंहिंजे उस्ताद शेख मुर्शिद वटि ज़िंदगी जा गुज़ारिया। 12 सालनि खां पोइ जॾहिं वापसि मोटियो रात जो टाइम हो जंहिं वक़्त में घर में आयो मां उनजी झूलड़ी गुज़री हुई। रात जो सॾु कयईं बायजीद पाणी खणी आ। इसे आला फरमाईंदा हज़रत बायजीद बिस्तामी वयो पाणी खई। जेसी ताईं अचे मां वटि पहुतो तेसी ताईं अमल खे निंड थी वियो। कीअं जॻाया बीठो बीठो रहियो। रात गुज़रंदी रही। जॾहिं बायजीद बिस्तामी जी अम्मा उथी ॾिठई त बायजीद बिस्तामी बीठो आहे। जे पुट छो बीठो आहे? अम्मा रात तो मूंखां पाणी घुरियो हुयो पोइ उन वक़्त खां वठी न जाइ ते बीठो आहियां तोखे सुजाग हाणे थी आहे। पोइ उथारियो छो न हुई निंड मां? कीअं मां तोखे निंड मां उथारियां? तोखे निंड तुंहिंजे फिटाइण मां मुनासिब कान सम्झी। मां जेकॾहिं निंड मां उथारियां का ख़बर न आहे उन खां पोइ वरी तोखे आराम अचे हा अलाए न। मां तोखे बेआराम करणु कोन चाहियो पंहिंजो आराम फिटायमि। सॼी रात हथ जे मथां पाणीअ जो कुंडी आहे गिलास आहे वॾो आहे जेका शइ आहे खयो मां इन जाइ ते बीठी आहियां बीठो आहियां। हज़रत बायजीद बिस्तामीअ खे अमड़ चयो बा पाणी मूंखे ॾे। पाणी पीतई। पाणी पीअण खां बाद में दुआ घुरे थी। हज़रत बायजीद बिस्तामी फरमायो 12 साल मुर्शिद जे आस्थाने ते रहियुसि। ख़िदमत में मां उनजी कई। उन कई मूंखे दुआऊं बि ॾिनियूं फैज़ बि ॾिनो। पर उन रात जेका अम्मा मुंहिंजे लाइ दुआ घुरी 12 सालनि में बराबर मूंखे रूहानी तरक्की थी हुई। पर एतिरी तरक्की मूंखे 12 सालनि में बि कान थी जेका तरक्की उन रात अम्मा जे हिक दुआ सां थी हुई। बेशक थोड़ा सा सुभान अल्लाह बेशक बेशक। बायजीद खे मुर्शिद खां बि फैज़ मिलियो जो सुभान अल्लाह। पर वक़्त 12 सालनि में तरक्की थी। मुर्शिद महिरबानी फरमाई। पर यार उन रात अम्मा जे हिक दुआ सां जेका तरक्की थी उहा 12 सालनि में कोई कान। किथे त असांखे दुआ वठण जे लाइ हिमत ई कान्हे। ज़ुबान वरे ई कान थी जो पंहिंजे माण्हू पीउ माउ खे चवे दुआ जे लाइ। दुनिया खे वेठा चवंदासूं तव्हां दुआ कयो मोदी साहब रिस्क बंदा हालात बहितर कोन्हनि। अवाजे अबो अम्मा ज़िंदा आहे त तोखे ॿियूं दुआऊं त भला भलारा सभु बुज़ुर्ग कला छो त चइबो त मथां को ग़लति मक़सदु सम्झे हितां वञी दर पंहिंजो खोल रात इंशाअल्लाह जिथे किथे दर खोले विसाल करे विया त पोइ उनजे मज़ार ते पहुचो पोइ उनजे तुरबत ते अचो उनजे मज़ार ते हली आ दुआऊं पंहिंजे अबे अम्मा जे लाइ वञी घुर। हिकु हदीस पाक में आहे जेकॾहिं माण्हू को गुनाहगार बि आहे ॾोही बि आहे अबे अम्मा जा हक़ न रखी सघियो उनजे लाइ हुकुम इहो आहे त दुआऊं घुरंदो रहो। इनजी दुआ अहिड़ी थींदी जो क़यामत जो ॾींहुं ईंदो त नाफ़रमाननि जो नालो नाफ़रमान मां ॾाहे हिन जो नालो फरमाबरदार रखियो। हदीस पाक में अचे थो अॻे ज़माने जी ॻाल्हि आहे हुज़ूर फरमाए पिया 3 मुसाफ़िर हा ये सफ़र कंदे हिकिड़े गार में जबल में लॻा। जबल में अंदर जो विया त मथो छिप अची जबल जो मुंहुं बंदि करे छॾियो। परेशान थी विया हाणे जबल जे मुंहं ते छिप अची वई आहे कीअं करे। पाण में मशवरो करण लगा त ज़िंदगीअ में तव्हां असांखे नेकियूं कयूं हूंदियूं सभु को पंहिंजी नेकीअ खे जो ज़िक्र करे जेका बि नेकी कई हूंदई उनखे यादि कयो उन नेकीअ जे वसीले सां दुआ घुरो मन इहे छिप लही वञे। पर मां हिकिड़े जवान चयो हा यार बकरार हुयुसि माल जो धनार हुयुसि अबो भी हुयो अम्मा भी हुई घरवारी भी हुई औलाद भी हुयो
सॼो ॾींहुं ॿार वञी करे माल चाढ़ींदो हुयुसि शाम जो माल काहे ईंदो हुयुसि माल खे वाड़ में बीहारे ॾोहण उन्हनि खे शुरू कंदो हुयुसि खीर उन्हनि जो ॾुही ते सभ खां पहिरियां पंहिंजे अबे खे प्यारींदो हुयुसि पंहिंजे अम्मा खे प्यारींदो हुयुसि औलाद खे बाद में घर वारीअ खे बाद में भली नंढा ॿार हुजनि त बि उन्हनि खे बाद में खीर प्यारियां पहिरें अबे अम्मा जी ख़िदमत कंदो हुयुसि पर हिकिड़े ॾींहुं मूंखे देरि थी वई वापसि आयुसि टाइम शाम जो वक़्तु तमामु घणो गुज़री वियो हो घर जॾहिं आयुसि त अबो अम्मा ॿई आरामी थी चुका हुया खीर तव्हां ॾुधो पे पर खयो बीठो मां थाम में त मामूल मुताबिक़ पहिरियां अबे खे प्यारियां अम्मा खे प्यारियां पर हू त सुम्ही पिया निंड उन्हनि खे अची वई हुई घरवारी सॾ पई करे खीर ॾे त मां पियां नंढा मुंहिंजा ॿार टंगुर मुंहिंजे खे चिपड़ियो पिया अबा असांखे खीर ॾे असांखे खीर ॾे पर मुंहिंजो मामूल हो त पहिरियां अबे खे प्यारियां अम्मा खे प्यारियां औलाद खे बाद में मुंहिंजी औलाद मूंखे चिपड़ियल रही ॻोल्हण खां टंगुर खां वठंदी रही पर मां उन्हनि खे खीर कोन ॾिनो अबे अम्मा जो इंतज़ार कयो राति गुज़री वई अबो माग में सुजाॻ कोन थियो पर औलाद बि मुंहिंजी मूंखे चवंदे चवंदे नेठि उन्हनि खे बि निंड अची वई सॼी राति गुज़री ईअं वई अल्लाह खे अर्ज़ु कई मौला तोखे मालूम आहे त जो कुझु इहो मूं कयो अबे अम्मा जे लाइ तुंहिंजे रज़ा जे वास्ते कयो हो मौला मुंहिंजी नेकी तो वटि क़बूल आहे त महिरबानी फरमाए छिप असां तां लाहे हुज़ूर फरमाईंदा जॾहिं हुन इहा ॻाल्हि कई त जबल जे मुंहं तां थोरी छिप हटी वई वरी ॿिए खे चवंदा तूं ॿुधाए जी यार मुंहिंजो चाचो हो उनखे न्याणियूं हुयूं उनजी हिकिड़ी धीउ हुई उन सां मुंहिंजे दिलि जो रस्तो गॾिजी पियो जीअं औरतुनि सां तालुक़ु थींदो आहे ईअं मूंखे उनजी दिलि में मूंखे पंहिंजीअ में उनजी मुहबत अचे जागी मां उन सां मिलण जी कई चई ईअं न वञी कमाए 100 दीनार रखणी आहे पोइ मुलाक़ात थींदी चई वञी मां कम सां लॻुसि 100 दीनार मां कमाए इकट्ठे करे आयुसि मां उनजे भरिसां वेठो आहियां चयोमांसि तुंहिंजो मुतालबो 100 दीनार ही 100 दीनार थी हाणे त मुलाक़ात जी इजाज़त ॾे मूंखे चवण लॻी अल्लाह जो ख़ौफ़ कर ख़ुदा जो डपु कर मुंहिंजे हिनखे मुंडीअ जे टिक खे खोल न पर्दो मुंहिंजो न खोल छो त इहो हराम कम आहे ज़ना जो अमल हराम जो अमल आहे तंहिंजे करे ख़ुदा जो ख़ौफ़ कर इन ॻाल्हि खां हटी वञ उहो चवणु लॻो त मां हुनजा हितां उथियुसि हाणे दुआ घुरी त या अल्लाह इहो जो कुझु मूं कयो माना पोइ ते हटण जो हालांकि वेठो कुन ते कुन सां गॾु आहियां साण बसां सां ॿियो केरु कोन हो ॿ माण्हू वासो ज़बरदस्ती मां कयां हा त करे बि सघियुसि पर मौला मां हटी वियुसि जॾहिं मूंखे उन चयो त ख़ुदा जो ख़ौफ़ कर अल्लाह जो डपु अची वियो मौला या नेकी मां कई त तुंहिंजे रज़ा जे ख़ातिर तो वटि मक़बूल आहे त महिरबानी फरमाए छिप लाइ दुआ घुरी न पूरी कई त जेतिरो जबल जे मुंहं तां हिसो हुन जे दुआ जे करे छिप जो हटियो हो एतिरो हिसो वरी हिन जे इन नेकी करण ऐं दुआ करण जे करे अल्लाह हटाए छॾियो टे खे चयो हाणे तूं ॿुधाए और जो यार मूं वटि हिकिड़ो मुलाज़िम हो नौकरी कंदो हो पर पैसा मूं वटि रखंदो वेंदो हो पैसा पंहिंजा छॾे हलियो अलाए काॾे ॻाल्हि थी कि मूं चवण जा पैसा पिया हल मूं हुन मां वरिती ठगी बि वरिती उनजे लाइ ख़िदमत जे लाइ ग़ुलाम बि वरितो अब हाणे हिन ठगीअ खे छा ठगी उन चाण शुरू कई उन मां माल वधियो वॾो धन माल जो थी वियो काफ़ी अरसे खां बाद में मोटी आयो वॾा मां तो वटि हक़ छॾे वियो हुउसि ॾे अल्लाह तौफ़ीक़ करे जो माण्हू पनावा हक़ अदा करे अल्लाह बेशक अॼु त थधे वारा माण्हू कोन था ॾियनि हाणे सालनि वारा किथां ॾियनि कुरान में वरी कसम खंदा तुंहिंजो हक़ असांजे आहे ई कोन तौबा तौबा इहो हाल वञी रहियो आहे मुस्लमाननि जो ख़ुदा पनाह में रखे
जेड़ा मुझे मुखे हक कयो दे जेड़ा तुझो हक थे ही ये जो मां जो वो धन बीठो आ जे मुसा मजाक तो करे मां वट तो वट मां जब तो पैसा छदे गयो से तो जो धन लगो पियो आ जेड़ा जे पैसा छदे वे उन मां ठगी खरीद कई गुलाम को न जे खिदमत ला खरीद कयो ए सजी वार सजो धन यो तुझो आ उन हिक ठगी मा सजो माल वधी वा बराबर वधायो त असा है पर बुनियाद पैसा त तुझा ए सजो तुझो माल आ उन देव त मां वो सब उन के दई छजो अल्लाह अर्ज की माला यो सब कुछ मो तुझे रजा जे लाए कयो त हिते जे करे खाई वना आखिरत में त हिसाब जणो पवंदो मौला मेहरबानी फरमाए छिपल लाए बुखारी शरीफ जी हदीस आ नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो जिए हिन बे दुआ घुरी त छिपल लही वई उन कार जो मो आजाद थी वयो आसानी सां टई जना बाहर निकरी आया नेकी हुआ हुंदी आ जो छिपुन के ठारे छरींदी आ इन में पेरे नंबर ते जेका नेकी ओ अब्बे अम्मा सा नेकी हुई जो औलाद के पुछते रखे घरवारी के भी बाद में उन के खान पियला बाद में ईंदो हो पर मुजा सही अब्बे अम्मा जी पेरी खिदमत कंदो हो अही तो बुखारी शरीफ जी रिवायत मौजूद आ वा जेका छिपल लथी उन में हिस्सो उन जे अब्बे अम्मा सा नेकी जो सुभान अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलाम जो ज़मानो हो अल्लाह के अर्ज़ कई न मौला बा दिसन चाहा तो जन्नत में मूसा गड के हो सुभान अल्लाह बेशक मां उन के जिंदगी में दिसन तो चाहा जो आखिरत में मूसा गड हो अल्लाह फरमाए प्यारा मूसा आए फलाने गोठ में फलाने शहर में फलानी बाजार में एकड़ो कासाई आ गोश्त वेठो तो वडे विकणे क़यामत जे ॾींहुं तो साईं हो जन्नत में कढो सुभान अल्लाह बोला कासाई सो अल्लाह जे नबी सां गॾु अल्लाह फरमाए आओ तो पुछो आ त वजी मिलो न सां अल्लाह जो नबी मूसा अलैहिस्सलाम शहर में गोठ में आयो सुभान अल्लाह नालो वचे पुछा कि मां फलाणो जो से कासाई आ इन ते फलाणी जाय ते बैठो आ गोश्त पियो करे हज़रत मूसा अलैहिस्सलाम आयो ॾिठे त बराबर हमरा लॻो पियो भई निकम सां ये गोश्त वेठो वॾे वरी का वरी सुठी बूटी से खणी वरी भसां को छली या थेली पई त उन में सिलसिलो हलंदो रहियो हज़रत मूसा अलैहिस्सलाम असां गॾु वेठो बीठो आहे ॾिसेसि वेठो जॾहिं गोश्त न विकिणी करी बंदि कयो अल्लाह जे नबी मूसा अलैहिस्सलाम फरमाए मां तोसां गॾु हलंदो चाहियां हलां चईसे हलो बिस्मिल्लाह मूसा गॾु कि हलंदासीं तुंहिंजे घर चईसे गॾिजी बिस्मिल्लाह अल्लाह जो नबी जो मुंहिंजे घर हले त बाक़ी छा करिजे हज़रत मूसा अलैहिस्सलाम खे वठी आयो अल्लाह जे नबी हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॾिठो त जीअं घर में आयो गद्दा हेड़ा खराब के कपड़ा प्याहा उन्हनि के खई उन्हनि के वनी धोतई धोई धमाके साफ करे उन्हनि के सुखाणो रखे सफाई वफाई घर जी करे अचे वेठो हंडी बंडी खणी आयो गोश्त जेको खणो हुई रखी विधई उन हंडीअ में माल मसाला विझी उन के खणी पचाई उन खां बाद में मानी पचाए उहा उन के गॾु वणी कुटी भोरे गोश्त कुटी मानी सब कुछ गॾिजी थी वियो नरम खाधे के करे ॾिठई त साम्हूं ॾिठो मासे कड़ी खट ते बुढड़ी लेटी पईया आयो उनके पुठों ते कॾई खणी विहारी पानी खणी आयो उनजे वात खे धोतई धोण खां बाद में उहे सन्ना सन्ना नरम गोश्त जा टुकड़ा खणी मानी खणी उनके खाराईंदो रहियो खाई खाई उन खां बाद में हुन जे सबा हाणे बस हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो कासाई बस कई उन खां बाद में वरी पानी खई उन जो मुंह खणी साफ कई कपड़े सां साफ करे उनके विहारी उन खां बाद में घर जा ॿिया फर्द औलाद औलाद सोन के खाधे जे लाइ ॾिनई उन माई उन बुढड़ीअ जेको आहे उन पुट खे चयो भी तव्हांजे लाइ तुंहिंजे लाइ दुआ थी घुरां दुआ जा खणी हथ कई या अल्लाह मुंहिंजो पुट मुंहिंजो खादमा ख़िदमत कंदो आहे मां तोखां दुआ थी घुरां मुंहिंजे पुट खे क़यामत जे ॾींहुं जन्नत में हज़रत मूसा सां रहाइजां हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायो छा थी चवे चईसे अमा दुआ थी घुरे
कहिड़ी ये दुआ थी घुरे बोला है मुंहिंजे पुट वरी मुंहिंजी ख़िदमत कई आहे ख़िदमत कंदो आहे क़यामत जे ॾींहुं हिनखे हज़रत मूसा सां जन्नत में गॾु रहाइजो सुभान अल्लाह जेदा मुबारक हो जई मां पहला खां दुआ घुरी त मौला जन्नत में जेको मूसा गॾु हूंदो दुनिया में मिलाए अल्लाह मूंखे तो ॾांहुं मोकिलियो आहे हज़रत मूसा अलैहिस्सलाम फरमायुस तुझे मां जी दुआ ला कबूल फरमाई मां यदा मूसा आया मूसा तू जन्नत में गॾु हो गए खुदा ताला तुझे अमल जे दुआ के कबूल फरमायो आ मां जी दुआ अहिड़ी त मां जी दुआ अबे जी दुआ अम्मा जी दुआ जेकर अल्लाह जो वक्त जो को वली हुजे विलायत जे मकाम जे मथा फाइज हुजे वली सगोरो जे के जे लाए दुआ घुरे जे वली जी दुआ के जे हक में मकबूल थींदी आ अबे अम्मा जी दुआ रद्द कोन थींदी आ औलाद जे हक में कबूल थींदी आ सुभान अल्लाह हिकिड़े पासे अल्लाह जे वली जी दुआ हुजे भली अबो अमा विलायत जे दर्जे ते न आहिनि ज़रूरी नाहे हर हिक जो अबो अमा वली हुजे विलायत जा साहब हुजनि भली विलायत जा साहब न हुजनि भली कई उन्हनि जो पंहिंजो कहिड़ो बि हाल हुजे पर उनजी जेका दुआ आहे उहा औलाद जे हक़ में मक़बूल हूंदी आहे तंहिंजे करे औलाद खे बि घुरिजे अबे अमा खां दुआ वठे पर जेकॾहिं दुनिया छॾे हा त पोइ उन जे लाइ वरी दुआऊं कंदो सही हदीस पाक में ईंदो आहे अल्लाह जन्नत में हिकिड़े पंहिंजे बंदे जे दर्जे खे बुलंद फरमाईंदो माण्हू अर्ज़ कंदो माला कहिड़ी नेकीअ जे करे मुंहिंजो दर्जो तो बुलंद फरमायो अल्लाह ताला फरमाए थो औलाद पुठियां छॾे आए तुंहिंजे औलाद तुंहिंजे लाइ दुआ घुरी आहे उन दुआ जे करे अल्लाह ताला तुंहिंजो जन्नत में रुतबो बुलंद फरमायो अबे अमा जी दुआ तव्हां असांजे हक़ में कबूल वरी असां जो दुआऊं अबे अमा जे हक़ में कबूल अल्लाह इहो अहिड़ो त सिस्टम रखियो आहे अहिड़ो निज़ाम रखियो आहे जो जेकॾहिं औलाद दुआ थी घुरे औलाद खे फैज़ मिले वालिदैन जेकॾहिं दुआ घुरनि त बि औलाद खे फैज़ मिले जेकॾहिं औलाद वालिदैन जे लाइ दुआ घुरे त बि औलाद खे फैज़ मिले वालिदैन जे लाइ त भलाई थींदी थींदी पर उन दुआ जो असर ख़ुदि घुरण वारे औलाद के भी अल्लाह अता फरमाइंदो आ जेको अबे अमा जो ख्याल रखंदो आ अमा तमा सा छोड़ रखो साहबी फरमाइन था असा एक ॾिठो से एक औरत आई नबी करीम अलैहि सलाम ॾिठो त अचे थी पाण उथी विया उथी वरी उन सां वरी बीही रहिया बीही करे उनखे वठी आया वठी उनखे पंहिंजे चादर ते विहारियो माण्हू ॾिसनि पिया साहबी ॾिसनि पिया केरु औरत आहे जेके हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम एतिरा देर बीठा बि रहिया उनखे वठी भी आया पहले चादर ते विहारियो जो बाबा या औरत का बी काने हुजूर के खीर पियाण वारी हजरत अम्मा हलीमा सुभान अल्लाह बेशक सदको अब जे खीर प्यारो अम्मा उन अम्मा जो हुजूर खुद एडो ख्याल रखन हुजूर जी सगी अम्मा त अम्मा आमिना है सुभान अल्लाह जोर से सुभान अल्लाह वाह रुतबा तेरा सैयद आमिना वाह रुतबा तेरा सैयद आमिना गोद तेरी में आया हबीबे खुदा ज़ाहिरा अम्मा आमिना जो त मक़ाम मथे आ सभी अमरुनि खां हुजूर जी हकीकी वालिदा हज़रत अम्मा आमिना है उहा त विसाल फरमाए वई जॾहिं हुजूर जी उम्र मुबारक चंद साल हुई पर हज़रत दाई हलीमा देर ताईं हुई ऐलान नबूवत खां बाद में बि हुई पर हुजूर जॾहिं उन्हनि खे ॾिठो त मुस्तफ़ा उन जे लाइ उथी बीही रहिया ऐं पंहिंजे चादर ते अम्मा हलीमा खे विहारियो अबा जे थधि प्यारी उन अम्मा जो हुजूर पाण उहो क़दुरु करे ॾेखारियो त उम्मतियो यादि रखो जेकॾहिं थधि पीअण वारी अम्मा आहे तब अम्मा आहे उन थधि प्यारी आहे उहा खीर जी अमड़ आहे उनजो बि ख़्यालु रखिणो आहे त जेका सगी अम्मा आहे उनजो त अञा वधीक ख़्यालु रखिणो आहे
अल्लाह ताला तव्हां सां खे तौफीक अता फरमाए त असां तव्हां पंहिंजे वालिदैन जो अदब कयूं, जंहिंजा ज़िंदा आहियूं उन जी ख़िदमत कयूं। का ख़बर न आहे अॼु अलाए सुभाणे बाद में असां हथ हणंदासूं। काश उहो वक़्तु मूंखे अञा मिले हा। माण्हू सुजाग बाद में थींदो आहे, जॾहिं साम्हूं हूंदा त माण्हू जो तवजो कोन वेंदो आहे। बाद में माण्हूअ खे पछताव थींदो आहे, पर उन पछताव खां बचण जे लाइ जंहिंजा ज़िंदा आहिनि वञी उन जी ख़िदमत कयो, उन्हनि खां दुआऊं वठो। बाक़ी जंहिंजा विसाल करे विया त उन्हनि जे लाइ हीअं दुआऊं कयो, उन्हनि जे मज़ार ते हलो। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जी बि मग़फ़िरत फरमाए। अब साहब ने हिकड़ी ॻाल्हि कर जो पहला तो मूंखे वठी छॾियो आहे। हिकड़ी ॻाल्हि बि किथां कयां? वा जेका बि नेकी कबी न अलाह हुननि ताईं पहुचाए। सुभान अल्लाह से तो भला हिकड़ी ॻाल्हि ॿुधाए थो। सुभान अल्लाह। मौलवी कासिम नानोतवी देवबंद जो वॾो मौलवी आहे। वो लिखे दो ताज़ीर उन्नास में हज़रत जुनैद बगदादी वटि हिकिड़ो नौजवान वेठो हुयो। जवानी जी उम्र में शेख फरीदुद्दीन अतार लिखियो आहे न, उन फरमायो त जवानीअ में इबादत करणो अंबिया जी आदत आहे। सुभान अल्लाह। छो जो इन जे करे त बुढ़ाइप में त बघेड़ बिठो भंगंदो आहे, शिकार न उदवा कम कोन कंदा त हर ऐं बकरे जे पुठियां भॼे के भॼी कोन थो सघे। त बघेड़ बि पछाड़ीअ में पोइते हटंदो आहे। असां त इंसान आहियूं, इंसान खे घुरिजे त जवानीअ में अंबिया जी इबादत वांगुरु उन इबादत खे शेव ऐं आदत बणाए। जवानीअ साम्हूं वेठो गमगीन हो। हज़रत जुनैद बगदादी फरमाए गमगीन छो वेठो आहे? जैसे अम्मा मुंहिंजी गुज़ारे वई आहे पर कब्र में उनखे तकलीफ़ थी थिए। वेठो जवान जुनैद बगदादी साईं, उनजी अम्मा कब्रिस्तान में आहे। वेठो हिते आहे पर नौजवान जी नज़र कब्रिस्तान जे अंदर पंहिंजे माउ जे मथां विया। इन्होंने जे ग्रुप जे मौलवी लिखियो आहे उसको दीवार के पीछे का पता नहीं। जदों नबी साईं कहती भित जे पुठियां जी ख़बर कान पवंदी आहे। ऐं हुननि जे ग्रुप जो वॾो गुरु घटाला वो जो जुनैद बगदादी सां वो जवान वेठो आहे पर उनखे ख़बर थी पवे। कशफ जो साहब हो, उनखे ख़बर हुई त कब्र जे अंदर कब्रिस्तान में कब्र जे अंदर मुंहिंजे माउ सां छा थो थिए। के भला उहा गमगीन उनखे अज़ाब थी रहियो आहे तॾहिं गमगीन आहियां। हज़रत जुनैद बगदादी जो कलमो पढ़ियल हो 70,000 ला इलाहा इल्लल्लाह। जेको पढ़े जंहिंखे बख्शे कलमे जे तुफ़े अल्लाह ताला उन वक़्तु उन जी बख्शिश फरमाए। पाण पढ़े त पाण बख्शण, जंहिंखे बख्शे उहो बख्शण। पर बुज़ुर्गनि चयो आहे जेकॾहिं लख भेरा पूरो करे हुजे वुज़ूअ सां ऐं लख भेरा करे जन्नत जे बाहि खां त आज़ादी थींदसि पर ख्वाब में रसूलुल्लाह सुभान अल्लाह। हज़रत जुनैद बगदादी दिल में इरादो कयो 70,000 कलमो पढ़ियला पर आला हज़रत लिखियो आहे त सिर्फ़ ला इलाहा इल्लल्लाह न पढ़जे, सॼो पढ़जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुकम्मल कलमो पढ़े गॾु उनजे दुरूद पढ़े 70,000 पढ़ंदो बख्शी थींदी। हज़रत जुनैद बगदादी दिल में इरादो कयो मुंहिंजो बि 70,000 कलमो पढ़ियला हिन नौजवान जे अमल जे रूह के ईसाले सवाब तो कया। हज़रत जुनैद बगदादी दिल में दुआ घुरी त मौला यो कलमे जो सवाब हिन जवान जे मामा जे रूह के ईसाले सवाब कया तो। बस रुगो एतरी दुआ घुरण जी देर हुई, हथ में कोन कयूं, दिल में दुआ फरमाए छॾियूं। यका लक
छोकरे जो नौजवान जो चेहरो ॾिठो त गमगीनी ख़त्म थी वई मुस्कुराहट चेहरे ते अची वई गुल वांगुरु खुली पियो जे अबा सवेर गमगीन हाणे ख़ुशीअ जी लहर अची वई थी जेसे महिरबानी तव्हां दुआ फरमाई 70,000 कलमो मुझे माउ जे रूह जे ईसारे सवाब मां फरमायो अल्लाह मुझे अम्मा जी बख्शिश भी फरमाई कब्र जे अजाब खां माफी भी अता फरमाई बेशक उन जवान खे ये न फरमाई तो हाणे दुआ तुझे लाइ घुरां थो पर उन जवान खे ख़बर पई तो जुनैद बगदादी कलमो पढ़ियल मुझे माउ जे रूह के ईसारे सवाब इहो सवाब उते पातो भी ऐं उन जे कब्र जो अजाब खयो वियो जवान ॾिठो पे बाजी करे उन नौजवान हुजूर जे उम्मत मां हिकिड़े नौजवान ख़बर न आहे वो कहिड़े मर्तबे ते फ़ाइदो अल्लाह आला में सवाब पर जेकर हुजूर जे उम्मत जे हिकिड़े जवान जो कमाल आहे तो खुद आमना जे लाल जे इल्म जो कमाल आहे पर 70,000 कलमो शरीफ उन जी बरकत खुद हुन में वञी आहे जेको पढ़ी कंहिंजे रूह खे ईसाले सवाब कंदो अल्लाह उन जी बख़्शिश फरमाईंदो जेके बि फौत थी विया आहिनि जे ख़ुदा हिम्मत ॾे तौफ़ीक़ ॾे त बिस्मिल्लाह पढ़ी 70,000 हिकिड़ो पंहिंजे लाइ पढ़ी छॾियो त मौला आख़िरत में असांखे सवाब मिले छो त असां आहियूं सभु तकड़ जा ख़्वाहिशमंद त जेको मिले सो हिते मिले हिते न जेको मिले अॻिते मिले बेशक कयूं अॻिते जे लाइ हुज़ूर फरमाए त क़यामत जे ॾींहुं जॾहिं सब्र मुसीबतूं जल्द ईंदा आहिनि सब्र कंदा आहिनि उन साबिरीन खे जॾहिं अल्लाह अजर अता फरमाईंदो वञंदा काश दुनिया में असांजी उज़वन खे हीअं कटियो वञे हा सब्र कयो आहे त अल्लाह असांखे अहिड़ा इनाम अता फरमाए अॻिते जी कयूं रुगो सिर्फ़ हिते न तस्वीर रुगो हिते हुजे लाइ न सोचियूं त सभु हिते मिले जेको मिले थो हिते मिले अल्लाह पोइ क़ुर में फ़ैसिलो ॿुधायो आहे त जेको रुगो दुनिया घुरंदो हिनखे दुनिया मिलंदी पर आख़िरत में जो को बि हिसो कोन्हे पर जेको ईअं दुआ घुरे रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना मौला दुनिया में भी नेकी दे आखिरत में भी नेकी दे अल्लाह फरमाईंदो आओ दुनिया में भी तव्हांजे लाइ हिस्सो आहे त आखिरत में भी तव्हांजे लाइ हुजूर जूं जेके बि दुआऊं हुयूं तकरीबन जामे दुआ बि हुजूर वठंदा उन जामे दुआउनि मां हिकिड़ी जामे दुआ आहे रब्बना आतिना फिद दुनिया हसना व फिल आखिरत हसना व क़िना अज़ाबन नार ऐं कसरत सां पाण इहा दुआ फरमाईंदा छो पाण फरमाईंदा इन में दुनिया जी भी भलाई मौजूद आहे त आखिरत जी भी भलाई मौजूद आहे अल्लाह ताला तमाम संगी व तौफीक अता फरमाए व मा तौफीकी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन